नासिक तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु नसीराबाद में बि ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मन्ता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। नाज़रीन बिल्कुल अॼु हिते सॼी सिंध वांगुरु ग्रैंड हेल्थ अलायंस सिंध पारां मुतालबनि जी मन्ता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ओपीडी जो बाइकाट कयो वियो आहे। पैरामेडिकल स्टाफ जे तरफ़ां अचो खाइन मालूम करियूं त हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो हीउ एहतजाजी मुज़ाहिरो पंहिंजी अस्पताल खां निकितो आहे प्रेस क्लब ताईं। असां पंहिंजे हक़नि जे लाइ ही जिदोजहद कई आहे। असां पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन जे तरफ़ां ऐं लेडी हेल्थ वर्कर असां सां मौजूदु आहिनि। असां पंहिंजे हक़नि जे लाइ हिते निकिता आहियूं। 5 ॾींहं में एहतजाज जारी आहे। असांखे अॼु 5 ॾींहं आहे। असां रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर मिजाज मुतालबे जे लाइ असां निकिता आहियूं। असां कोशिशि कई आहे त ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल थिए, पर कोशिशि इहा ई आहे। पर अॼु असांजो पैरामेडिकल जो सूबाई इजलास आहे हैदराबाद में, इंशाअल्लाह उन में असीं इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त असांखे जेसि ताईं इहे मसाइला जाइज़ नथा थियनि तेसि ताईं असां एहतजाज जारी रखंदासीं। ईअं त अॼु बि असांजो 5 ॾींहं आहे, असांजो धरणो जारी रहंदो ऐं जेकॾहिं असांखे पंहिंजो हक़ न ॾिनो वेंदो रिस्क अलाउंस त असांजो पोलियो खां बि बाइकाट आहे। सीएम खे बि असांजी इहा रिक्वेस्ट आहे, प्राइम मिनिस्टर के भी असांजी इहा रिक्वेस्ट आहे, वज़ीर आला के भी असांजी इहा रिक्वेस्ट आहे, LHW LHS जे तरफ़ां पूरी सिंध में। जी नाज़रीन तव्हां ॿुधो त हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसि ताईं खेनि रिस्क अलाउंस न ॾिनो वेंदो तेसि ताईं हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीरा।